नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म जो ISI हेडक्वार्टर्स जो दौरो DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद वज़ीर आज़म जो आदरभाव कयो। वज़ीर आज़म की सदारत हेठ नेशनल इंटेलिजेंस कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास हथियारबंद फौजन इंटेलिजेंस एजेंसीज़ के सरबराहन समेत सीनियर वफाकी वज़ीरन शेख रशीद और फवाद चौधरी की शिरकत। इजलास में सिक्योरिटी सूरत हाल समेत अफ़गान अमन अमल ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो आज़रबाईजान जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ बाकू में आज़रबाईजान के घर वज़ीर चीफ ऑफ स्टेट बॉर्डर सर्विसेज से मुलाकातूं कयूं। मुलाकातुनि दौरान गडियल दिलचस्पी के मामलन बेतरफ़े दिफ़ाई और सिक्योरिटी सहकार ते ॻाल्हि ॿोल थी। मुलाकातुनि दौरान ख़िते के अमन इस्तेहकाम तवानाई वापार राब्ताकारी और ॿियनि मनसूबनि बाबति पिणु ख़्यालनि जी ॾेवट थी। आर्मी चीफ जो चवणु आहे त ख़िते की जियो स्ट्रेटेजिक सूरत हाल और गडियल चैलेंजिस से गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध असेंबली के बजट इजलास दौरान कराची शहर में पानी की खोट खिलाफ मुतहदा मेंबरन जो एहतजाज। MQM मेंबरन पारां कराची के पानी ॾियो जा नारा। PP मेंबर साजिद जोखियो MQM ते सख्त तनकीद कंदे चयो आहे त MQM वाटर बोर्ड में 8000 दहशतगर्द भर्ती कया। उर्दू ॻाल्हाईंदड़ पढ़ियल लिखियल नौजवाननि MQM के रद्द करे छॾियो आहे। मुतहदा बानी ज़हनी मरीज़ थी चुको आहे। सिंध असांजी माउ आहे, उनखे केर बि विरहाए नथो सघे। कराची कंहिंजे पीउ जो नाहे, असांजो आहे। सॼी सिंध में गैस ऐं पानी जो बहरान आहे, उन ते MQM वारा ॻाल्हाइण लाइ तयार नाहिनि। साजिद जोखियो जे तकरीर दौरान MQM मेंबरनि जो एहतजाज। स्पीकर बजट ते बहस जे लाइ 1 ॾींहं जी वाध करे छॾी। लाहौर के जौहर टाउन वाले इलाके में धमाको, 3 ॼणा मारिजी विया, 20 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब बारूदी मवाद जो धमाको एक घर ॿाहिरां बीठल गाॾीअ में थियो। धमाके सबब केतिरियुनि गाॾियुनि खे नुक़सान पहुतो। धमाके सबब ज़मीन में 4 फुट खॾो पइजी वियो ऐं पानी जो पाइप फाटी पियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिब एक शख़्स मोटरसाइकिल बीहारे वियो, जंहिं बाद धमाको थियो। पंजाब के वरे वज़ीर उस्मान बोज़दार धमाके जो नोटिस वरितो। IG पंजाब का रिपोर्ट तलब। ज़ख़्मियुनि के बेहतर तिबी सहूलतूं फराहम करण की हिदायत। लाहौर हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग और आमदनी का वधिक असासा रखने वाले केस में मुस्लिम लीग नून अगवान ख्वाजा आसिफ की ज़मानत मंजूर करे वरती। केस आज़ाद करण जो हुक्म। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ चयो आहे त ख्वाजा आसिफ के नाहक कैद जो सिलसिलो ख़त्म थियो। उहो सियासी इंतकाम के बदकिस्मत और अफ़सोस जो रिवायत जो निशानो बनियो।